दोस्तों साईं अब्दुल कादर शाह जे बंगले ते मौजूदु वेठा आहियूं। साईं जुगने साईं जे आस्थाने ते वेठा आहियूं। दोस्तनि जी फरमाइश आहे त पंजतन पाक जो कसीदो पाक तव्हांखे ॿुधायां थो। मनकब मौला अली जी शान में आहे जेको तव्हांजे साम्हूं रही बख़्श महिराणी साहिबु वेठो आहे, साईं जो ख़लीफ़ो, ऐं तव्हांजो ॼातल सुञातल साईं जे दर जो मुरीद मोहम्मद अली वरिया बि वेठो आहे। ॿ टे मिसरा राति ठाहिया अथमि, दिलि चई दोस्तनि खे ॿुधायां। ओ भरे हैदरी नारो अज मोमिन हणदे, रब पाक के बंदा पोए ॾाढो वणदे। रब पाक के मोमिन पो ॾाढो वणदे, रब पाक के बंदा पोए ॾाढो वणदे। भरे हैदरी नारो अज मोमिन हणदे, रब पाक के बंदा पो ॾाढो वणदे। है कल्ब खे ईंदो बिल्कुलु करारा, है दरसा तुंहिंजो मुंहिंजो जे प्यारा, है दरसा तुंहिंजो मुंहिंजो जे प्यारा, है दरसा तुंहिंजो मुंहिंजो जे प्यारा, है दरसा तुंहिंजो मुंहिंजो जे प्यारा। हिन फ़क़ीर जा मिठा, हिन फ़क़ीर जा मिठा सुण शेर सुण दे, हिन फ़क़ीर जा मिठा सुण शेर सुण दे। रब पाक खे बंदा पोए ॾाढो वणदे, रब पाक खे बंदा पोए ॾाढो वणदे। भरे हैदरी नारो अॼु दिलि सां हणदे, रब पाक खे बंदा पोइ ॾाढो वणदे, रब पाक खे बंदा पोइ ॾाढो वणदे, रब पाक खे अदा पोइ ॾाढो वणदे। सालनि जा ॾुखड़ा थी दूर वींदई, अली अली चवण सां हलिया सूर 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 वींदई। शेरे ख़ुदा जो नालो, शेरे ख़ुदा जो नालो अदब सां खणंदे, रब पाक खे मिठा पो ॾाढो वणंदे, रब पाक खे अदा पो ॾाढो वणंदे। भरे हैदरी नारो अॼु मोमिन हणंदे, रब पाक खे बंदा पो ॾाढो वणंदे, रब पाक खे बंदा पो ॾाढो वणंदे। ऐं नूरानी महफ़िल में हर यार नारो, मुनकर जो मोहड़ो थी वेंदो कारो। अली अलीअ जी औलाद सां जेको सूर थिए साम्हूं, पचाए तंहिं पलीत खे कयां तनूर जो तामो, मरदूद ते मरवान ते आहे लानत जो लामो। ही हाशिम हा गामो आहे महदीअ जे त मुनकर ते, ॿुधी शान अलीअ जो मूं ते छो सड़ी थो, हैदरी नारे ते छो मुनकर चिड़ी थो, हैदरी नारे ते थो मुनकर चिड़ी थो, हैदरी नारे ते छो मुनकर चिड़ी थो। जलण वारे खे साम्हूं, ऐं जलण वारे जे साम्हूं वरिया शेर पढ़ंदे, मौला अलीअ खे पोइ ॾाढो वणंदे, मौला अलीअ खे पोइ ॾाढो वणंदे। भरे हैदरी नारो अॼु मोमिन हणंदे, रब पाक खे बंदा पोइ ॾाढो वणंदे, रब पाक खे अदा पोइ ॾाढो वणंदे।